अस्सलाम वालेकुम नाजरीन, धरती टाइम न्यूज़ ऑनलाइन से गॾु आहियां इमरान अली गोपांग। ख़बर शामिल क्यों था कोटडीजी खां ज़ोएब अली गोपांग की रिपोर्ट मुताबिक पगार घुरण तां कोटडीजी टाउन के मुलाजिम ते तशद्दुद, कोटडीजी टाउन यूनियन के अगवानन पारां एहतजाज। एडमिनिस्ट्रेटर जा वाठा एतरी हद ताईं लही आया आहिनि जो पगार घुरण ते मुलाजिमन मथां तशद्दुद पिया कनि। सेक्रेटरी लोकल गवर्नमेंट बोर्ड, असिस्टेंट कमिश्नर कोटडीजी, डिप्टी कमिश्नर खैरपुर के फौरी नोटिस वठण की अपील। यूनियन के सदर सैयद वाजिद अली शाह पगार घुरण तां टाउन कमेटी कोटडीजी के सेनेटरी सुपरवाइजर इनायत शेख जो सेक्रेटरी वर्कर रियाज शेख ते तशद्दुद। पगार घुरण लाइ 2-3 चक्कर इल्तिजा कई ऑफिसरन के अज सुबुह चुंदा रहा। ठीक है ना, असांजा बचा वेठा बुख ते, असां वटि रुपयो भी कोन्हे, दवाई कोन्हे, असां सिर्फ़ु आसिरत वासिर मां वियुमि जमादार ॾे, जमादार इनायत ॾे, चेक ॾे। मां चयो बाबा असांखे हक़ वठी ॾे। चए कोन्हे हक़, जंहिंखे तव्हां ॾेणी था वञी ॾे अचे। मां चयो तव्हां कमु वठे त तूं पोइ वेज़ार तूं, असां कराईंदासीं तोसां, अॻिलो असांजा ॾिठल वठल कोन्हनि, अॻियां कमु तुंहिंजो। जे मुंहिंजो वास्तो न आहे, अॻियां पगार मिले या न मिले, मां मथे हथु खयो आहे। जे मुंहिंजे घर न ईंदो घर, मां चयो तूं चयल आहे जॾहिं बि ड्यूटी ते ईंदा कयो, पहिरियों मुंहुं ॾेई ईंदा कयो, पोइ ड्यूटी ते वेंदा कयो। मां एतिरी ॻाल्हि कई, मां बीठल वेठो बाबा अस्सलाम वालेकुम या हली वियासीं बाबा। 2-3 ॾींहं थी विया हड़ताल कई आहे, या असांखे पगार ॾियनि। ठीकु आहे न, असांखे दुकानदार केरु न ॾींदो आहे, चवंदो आहे तव्हांजो महकमो सही न आहे, टाइम ते पगार न ॾींदो आहे। मां वियुमि जमादार खां पगार घुरण, जमादार ग़लति ॻाल्हायो मूंखे, मूंसां वीडियो बि आहे, ॿुधो न। जंहिंखे तव्हां ॾियणी अथव वञी तव्हांजो पगार कोन्हे, जीअं ॿिन्हिनि खे मिलंदी तव्हांखे बि मिलंदी, न त पगार कोन्हे। मुंहिंजा हथ मथे हाणे असां ग़रीब ॿार आहिनि, असांजा नांग जा बच्चा त कोन्हनि जा मिटी कनि, असां इल्तिजा कयूं था त असां धमकियूं था मिलनि असांखे, जे झूठनि मां कढी छॾींदासीं तव्हांखे। कच्चा मुलाज़िम जेके पगार हलण जे बावजूद भी जेको आहे अॼु 15 ॾींहं हिननि खे वीचारनि खे पगार कान थी मिले। टोनी भी असां जेको आहे अस्कर वसाण खे चयोसीं त बाबा हिननि खे पगार ॾियो। हिननि खे दुकानदार सौदो कंदा, जिन असां शहर में हालत ॾिसूं था जेका हिननि सां आहे। छो हिननि खे हाणे गुंडागर्दी ते लही आया आहिनि। इनायत शेख आहे जेको टाउन फ़कीराबाद जो रखियलु आहे हिते असां वटि, ऐं अहिड़ा ॿिया बि आहिनि जेके कुंभ ऐं फ़कीराबाद जा जेके हिते कमु था हलाइनि। हालांकि असां हिननि खे चयो आहे त तव्हां कोटडीजी जा माण्हू अहिल माण्हू वेठा आहिनि, उन्हनि खां तव्हां कमु वठो, पर पंहिंजे मनपसंदि माण्हुनि खे रखियूं। गुंडागर्दी वारो जीअं राज थींदो आहे, गुंडागर्दी क़ाइमु करणु चाहिनि था, तो असां हिननि खे चऊं था त इहा गुंडागर्दी महिरबानी करे न कयो। ऐं मुलाज़िम आहिनि, पंहिंजो हक़ था तव्हां खां घुरनि, पोइ तव्हां ग़लति त कोन्हे। छा हिननि जी 9000 रुपया पगार आहे जेके तव्हां घंटो कमु था कनि। मां थो चवां एडमिनिस्ट्रेटर खे 9000 रुपया फ़ी कलाक जा मां ॾींदोमांइ, हिननि जो कमु करे ॾेखार। मां तोसां वाइदो थो कयां कि तोखे 9000 फ़ी घंटे जा मां न ॾिना त मां सही न आहियां। हुननि खे गंदो कमु, हुननि जो 24 कलाक छंछरु आचर वीचारा, उहो बि हुननि खे छुटी न। पगार कंदो हुननि खे ढकणु, हुननि खे गुंडागर्दी करणु, पगार न आहे कमु कयो। हुननि जो हिकिड़ो छॾियल गुंडो हिते इनायत शेख आहे, जे सुबुह हिनखे दर खड़काए हिन चयो कमु करे, हिन चयोसि मूंखे पगार ॾियो। जे पगार न आहे ऐं हुनते हिनखे ख़ुशि आया त वीचारो अॼु मुंहिंजे दर ते आया। मां चयो तव्हां सां असां हर माण्हू सां गॾु आहियूं, हर मज़लूम सां गॾु आहियूं, ऐं असां यूनियन जो फंक्शन बि इहो आहे त हर मज़लूम जो साथ ॾियणु। तव्हां सां गॾु आहियूं। तो एडमिनिस्ट्रेटर असगर वसाण साहब या गुंडागर्दी